वसल्लिमु तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना महबूबिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। सुभानअल्लाह। मुझा प्यारा दोस्तों बुजुर्गों भाइयों, तव्हांजे इन शहर में अज पहिरियों भेरो ये महफिल नसीब थी है। हेरी वडी जमात ॾिसी मुझी दिल ॾाढी खुश थी आहे। सुभानअल्लाह, सुभानअल्लाह। कई रुकावटुनि जे बावजूद मोहब्बत वारा कशां कशां परे परे खां वेझे खां ऐं परे खां वडी मोहब्बत सां कदम भरे महफिल में हाजिर थिया आहियो। अल्लाह करीम असां सभिनी जी हाज़िरी पंहिंजे दर ते क़बूल ऐं मंजूर फरमाईंदो। आमीन आमीन आमीन। सोने सरदार मदनी ताजदार जे सदके रब करीम असां सभिनी खे महबूब जी सच्ची मोहब्बत ऐं इश्क सां जियारींदो ऐं इश्क में मौत नसीब। आमीन आमीन आमीन। सुभानअल्लाह। जीअं तव्हां ॿुधो हिन महफ़िल जो उन्वान आहे जमाले मुस्तफ़ा। सुभानअल्लाह। आओ हुस्ने यार की बातें करें। सुभानअल्लाह। आओ हुस्ने यार की बातें करें, जुल्फ की रुखसार की बातें करें। सुभानअल्लाह, सुभानअल्लाह। ॾाढो सुहिणो उन्वान आहे, ॾाढो सुहिणो मौज़ू आहे। मदीने वारे साईं जे हुस्न जी ॻाल्हि कजे। सुभानअल्लाह। बराबर दुनिया में लखे हसीन आया, सुहिणा आया, पर कंहिं में हुस्न जी हिकड़ी खूबी, कंहिं में हुस्न जूं ॿ खूबियूं, कंहिं में हुस्न जूं 4 खूबियूं। मसलन हजरत यूसुफ अलैहिस्सलाम के चेहरे जे हुस्न जी खूबी हुई। हजरत दाऊद अलैहिस्सलाम वटि मिठे आवाज जी खूबी हुई। मुझा दोस्तों, हजरत सैयदना आदम अलैहिस्सलाम के रंगत जी खूबी हुई। इन तरह सां हर नबी के, हर हसीन जमील के का न का खूबी मिली, पर ये सब हुस्न जेकॾहिं हिक जाइ ते गॾु थिया त उन ज़ात जो नालो मोहम्मद मुस्तफ़ा। सुभानअल्लाह, सुभानअल्लाह, सुभानअल्लाह। उहे जेके हुस्न मुंतशिर हुयो, हुस्न टिड़ पखड़ थियल हुयो, किथे हिक खूबी हुई, किथे ॿ खूबियूं हुयूं, पर उहे खूबियूं यकजा थियूं, पर उहे खूबियूं भी जेकी ना तमाम हुयूं, ना मुकम्मिल हुयूं, उहे खूबियूं मुकम्मिल थियूं त मिठे मोहम्मद करीम जी ज़ात। सुभानअल्लाह। महबूब सोने जे कद जी ॻाल्हि कजे त महबूब जो पाक कद इमाम तिरमिज़ी बयान फरमायो त हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जो कद मुबारक न डिघो हुयो न नंढो हुयो, दरमियानो कद हुयो। पर जेॾीमहिल वॾा वॾा कदावर असहाबी वेंदा हुया त महबूब सभिनी खां मथां ऊंचा नज़र ईंदा। सुभानअल्लाह, 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 सुभानअल्लाह। जेॾीमहिल महबूब सोना पंहिंजे सहाबनि सां गॾिजी वेंदा हुया, वेठल नशिस्त में हूंदा हुया, हालांकि हुजूर कदावर न हुया, डिघे कद वारा न हुया, महबूब जो कद दरमियानो हुयो। पर जेॾीमहिल मुंहिंजा सोना हबीब सहाबनि जे जमात में गॾिजी वेंदा हुया त महबूब सभिनी खां ऊंचा ऐं आला ऐं अरफा नज़र ईंदा। सुभानअल्लाह, सुभानअल्लाह, सुभानअल्लाह। हजरत इमाम तिरमिज़ी बयान फरमायो तो हुजूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन जो चेहरो मुबारक न गोल हुयो, न तलवार वांगुर डिघो हुयो, न चंड वांगुर बिल्कुल गोल हुयो, पर महबूब जो चेहरो एड़ो त हसीन, एड़ो त सुहिणो हुयो जो कायनात में कंहिंजो चेहरो एड़ो आहे ही न जंहिंजो खणी मिसाल। सुभानअल्लाह, सुभानअल्लाह। दादा फलानी शे फलाने जेड़ी, फलानी शे फलाने जेड़ी, मुझे महबूब जो को मिसाल ही कोने जे जो मिसाल लगे। सुभानअल्लाह, सुभानअल्लाह, सुभानअल्लाह।
सुभान अल्लाह जे महबूब जो दुनिया में मिसाल ही नहीं उन महबूब जी ज़ात छा आला सुभान अल्लाह इहा ई हकीकत हुई जेका हजरत पीर मेहर अली शाह साहब रहमतुल्लाह अलैह फरमाई कोई मिसल नहीं ढोलण दी सुभान अल्लाह कोई मिसल नहीं ढोलण दी चुप करे मेरे अली इथे जान बोलण दी सुभान अल्लाह चुप करे मेरे अली इथे जान बोलण दी सुभान अल्लाह जे गाल बयान कयूं त असांजा लफ्ज़ महदूद असांजो इल्म महदूद असांजी बोली महदूद असां वटि उहे लफ्ज़ न आहिनि जन लफ्ज़न सां दिलबर नबी जो हुस्न बयान करे सुभान अल्लाह हजरत सैयदना अली शेर खुदा हैदर करार तो फरमाए त मुझे दिल पर मोहम्मद करीम जो मुबारक अखियूं न नंढियूं हुयूं न वड्डियूं हुयूं दरमियानियूं अखियूं हुयूं पर उन्हें सफेदी दे काहे उन सफेदी जे अंदर गाढ़े रंग जा डोरा डोरा नजर ईंदा हुया पर एॾियूं त दिलकश ऐं एॾियूं त सुहिणियूं अखियूं हुयूं जेको हिकु फेरो हबीबन जे पाक अखियुनि खे ॾिसंदो हो बे इख्तियार दिल फुराए आशिक बणजी पवंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह महबूबन करीमन जा फिरूं मुबारक न पाण में मिलियल हुया न बिल्कुल हिक ॿिए खां धार हुया महबूबन जा फिरूं मुबारक एॾा त सुहिणा हुया एॾा त हसीन हुया जो जेको ॾिसंदो हो चवंदो दुनिया में कंहिंजा फिरूं एॾा हसीन मूं ॾिठा ई न आहिनि जहिड़ा मुस्तफा जा फिरूं हसीन महबूब जा रुखसार गल मुबारक एॾा त सुहिणा हुया एॾा त हसीन हुया जो असां बि था चवनि त महबूबन जे रुखसारनि मंझां नूर जा किरणा निकिरंदा हुया नूर जा छा निकिरंदा हुया नूर ईअं चिमकंदो हुयो जो जेॾीमहिल महबूब सोना ऊंदा ही रात में हबीब ईंदा हुया त ऊंदा हा घर मुंहिंजे महबूब जे अचण सां रोशन थी पवंदा हुया चओ न सुभान अल्लाह सुभान अल्लाह महबूबन करीमन की पेशानी मुबारक न सोड़ी हुई न बिल्कुल वेकरी हुई पर महबूब की पेशानी खुलियल हुई पेशानी मुबारक ते हिक रग विच में हूंदी हुई जेॾीमहिल महबूब सोना गुस्से में ईंदा हा कावड़ में ईंदा हुया त ओॾीमहिल उहा रग मुबारक ज़ाहिर थी बीहंदी हुई ऐं जेॾीमहिल महबूब सोना कावड़ में ईंदा हा त महबूब जा गल ईअं नज़र ईंदा हुया जीअं को ॾाढ़ूअ जा कणा निपूड़जन त एॾा लाल ऐं सुर्ख महबूब जा गल मुबारक नज़र ईंदा हुया सुभान अल्लाह मुझे महबूब जा चप मुबारक बिना के लाली लगाइण जे मुझे दिल पर मोहम्मद करीम जा चप मुबारक एॾा त सुर्खी माइल एॾा त सुहिणा हुया जेॾीमहिल चप चोरींदा हुया त ओॾीमहिल नूर जा शुआ निकिरी पवंदा हुया पान सुर्खीअ खां सवाह लाल रुख महबूब जा तूं त पंहिंजो बूथ ॾिसो बेअदब महबूब जा तूं त पंहिंजो बूथ ॾिसो बेअदब महबूब जा सुभान अल्लाह मुझा दोस्तों
हजरत अनस रज़ी अल्लाह ताला अन्हु तो चवे त महबूब जा दंद मुबारक बिल्कुल पाण में मिलियल न हुया ऐं घणो कुशादा भी न हुया पर महबूबन करीम जे दंदन मुबारकन में थोरी थोरी विथी हुई खास करे जेके सामू वारा सनाया उलिया यानी मथों वारा सामू वारा दंद मुबारक उन्हनि जे विच में थोड़ी विथी हुई वो जेडी मल महबूब ॻाल्हाईंदा हुया त उन्हें दंदन मुबारकन जे विथीअ मंझां नूर जा किरणा निकरी पवंदा हुया सुभान अल्लाह मुझा दोस्तों मुझे सुने हबीब जाजी सुहारी मुबारक वार मुबारक मुझे दिल पर नबी दा न बिल्कुल सीधा होया न गुंघराला होया पर मुझे नबी सुने दा वार मुबारक एडा त हसीन होया एडा त वणंदड़ होया जो जेको ॾिसंदो हो सो दिल फुराए वेंदो मथे मुबारक जा वार महबूब विचां सींध कढंदा हुया विचां सींध कढंदा हुया महबूबन जा वार मुबारक कॾहिं अध कन ते हूंदा कॾहिं कन जी पापड़ी मुबारक ते हूंदा कॾहिं कॾहिं वधी ईंदा त कुल्हनि ते मुंहिंजे दिल पर नबी जा वार पियल हूंदा हुया पर एॾा त सुहिणा वार हुया एॾा त हसीन वार हुया जो केॾीमहिल हवा लॻंदी हुई उहे वार मुबारक महबूब जे चेहरे ते साम्हूं ईंदा ये लगंदो जे चोटी जे चंद्र जे अॻियां ककर ईंदा आहिनि सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो अम्मा हलीमा साइण थी फरमाए त जॾहिं महबूब जी बचपन में मां महबूब के खणी आयसि पंहिंजे घर में आंद में मूंखे कॾहिं बि घर में बत्ती ॿारण जी ज़रूरत ई न पई रात थींदी हुई सिज लही वेंदो चंद्र जी चांड्रोकी न हूंदी हुई माण्हू पंहिंजे घरनि में को ॾीओ ॿारे को लालटेन रोशन करे को बत्ती शमो रोशन करे पर मुंहिंजो घर रोशन ही रोशन रोशन ही रोशन अम्मा छाजी रोशनी हुई अम्मा साइण थी फरमाए त मुंहिंजे दिल पर मोहम्मद करीम जो चेहरो मुबारक एॾो त रोशन हुयो जो मुंहिंजो घर रोशन ही रोशन सुभान अल्लाह बत्ती बारण जी जरूरत ही न पवंदी हुई अम्मा आमिना सा अम्मा हलीमा साइण इहा गवाही ॾिनी वरी अम्मा आमिना साइण जेका हकीकी जीजल अम्मा उहा थी बयान करे तो घर रोशन थी वियो एडी रोशनी थी महबूब जे कलन मुबारकन जी जो मक्के मां वेही करे मुल्क शाम जूं माड़ियूं पंहिंजे अखियुनि सां ॾिसां पई हु अम्मा हलीमा जी गवाही ॿुधई ही अम्मा आमिना जी गवाही ॿुधई अञा ॿुध मोमिननि जी माउ हज़रत बीबी आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा जी गवाही अम्मा साइण थी फरमाए त मां घर में हुजां मुंहिंजी सुई किरी पई ऊंदा ही रात हुई सुई ॻोल्हियां पई हथ न पई अचे पर ओचितो महबूब सुहिणा आया मुंहिंजो हथोराड़ियूं पे सुई ॻोल्हण जे लाइ ॾिनियूं हबीब मुस्कुराया है एडी त रोशनी थी जो मुझो कमरो सजो रोशन थी वियो उहा सुई त ॻोल्हियम पर उन सुई में सको बि दाख़िल करे विधम मुझे दिल पर नबी जे चेहरे जी एडी रोशनी हुई महबूब मिठा तुझे मुर्गण ता मां सदके महबूब मिठा तुझे मुर्गण ता मां सदके अम्मा आयशा सिद्दीक़ा जे सुई लहण ता मां सदके अम्मा आयशा सिद्दीक़ा जे सुई लहण ता मां सदके जो सल्लल्लाहु अलैहि
मोहब्बत सां चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सुभान अल्लाह। मुझा दोस्तों, मुझे दिल पर मोहम्मद करीम जो सीनो मुबारक कुशादो हुयो, एड़ो कुशादो हुयो सीने में एडी त रब वुसत ॾिनी जो रब फरमायो ता अलम नशरह लक सदरक। ए मुझा महबूब, छा तुझे ला असां तुझे सीने के कुशादो न कयोसीं। एडो त दिल पर नबी जे सीने के रब कुशादो कयो जो पूरी कायनात जा इल्म मुझे दिल पर मोहम्मद करीम जे सीने में रब समाए छया। महबूब जी पुठी मुबारक जेके फणी जा फणियूं हूंदियूं आहिनि, उन फणीअ जे विच में गोश्त मुबारक जो कूटी हीअं उभरियल हुई। जे कुकड़ जो आनो थींदो आहे, उन आने वांगुर थोरो गोश्त मुबारक उभरियल हुयो। उन उभरियल गोश्त ते मोहर नबूवत जी लॻल हुई, जंहिं ते लिखियल हो मुहम्मदुर रसूलुल्लाह। सुभान अल्लाह। उहा मोहर नबूवत जी मुझे दिल पर मोहम्मद करीम जे पुठी मुबारक ते लॻल हुई। एडी त उने में चमक हूंदी हुई, एडी त उने में रोशनी हूंदी। जेॾीमहिल महबूब जी पुठी मुबारक केॾीमहिल खोलींदा हुया त भितियुनि ते साया, भितियुनि ते चिमकार ऐं तजल्लात पइजी वेंदा हुया। रात जो वॻो हुजूर मस्जिद नबवी में अचनि था त शहजादा हसनैन करीमैन मुझे दिल पर मोहम्मद करीम सां गॾिया आया। शहजादा ॿई गॾिया आया, हुजूर जन नमाज़ पढ़ाइण लॻा। शहजादन अर्ज़ कयो त नाना साईं, हाणे असां वापसि घर वञण था चाहियूं, पर रस्ते में ऊंदहिया मुंहिंजा नाना साईं असां रोशनी में वञण चाहियूं था। जेॾीमहिल शहजादन अंगल कयो, हुजूर मुस्कुराया। महबूब मुर्किया एॾी त रोशनी थी आ, जीअं खिवण रोशन थींदी आ, जीअं खिवण जो तजल्लो थींदो आ, खिवण चिमकंदी आ। ए संजर चांग वारो खिवण जो चिमको तव्हां ॾिठो आ। हिन हदीस जो रावी हज़रत अबू हुरैरा आ, उहो तो फरमाए जीअं खिवण चिमकंदी आ त थोड़ी देर जे लाइ जहान रोशन थी वेंदो आ, वरी साॻी ऊंदहि थी वेंदी आ। पर महबूब जो मुस्कुराया त खिवण वारी चिटी रोशनी थी, पर उहा ख़त्म थियण वारी न हुई। जेसी ताईं शहजादा पंहिंजे हवेली पाक में खातून अतहर जन्नत जी मालिकाणी सैयदा फातिमत ज़हरा वटि बचड़ा न पहुता आहिनि, तेसी ताईं पूरो मक्को बलक पूरो हिजाज़ रोशन ई रोशन बणी वियो। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मुझे महबूबन करीमन जा हथ मुबारक न ढिठा हुया, न कोता हुया, पूरा हुया। हथन मुबारक शादियूं हुयूं, लेकिन हुयूं। मुंहिंजा दोस्तो सलाम जंजू आंगुरियूं मुबारक पुरगोश्त हुयूं। महबूबन जी हथेली मुबारक जेका हथ जी तरी हुई, सा हज़रत अनस रज़ियल्लाहु तआला अन्हु तो चवे, मूंखे कसम आहे रब जी ज़ात जो, को रेशम, को पट, को अतलस, को हरीर एड़ो नरम मुंह न ॾिठो जहिड़ियूं मुस्तफा करीम जूं हथेलियूं मुबारक नरम ऐं नाज़ुक हुयूं। सुभान अल्लाह। जॾहिं मदीने जा ॿारड़ा मदीने जा माण्हू पंहिंजा ॿारड़ा खणी हबीबन करीमन जी ख़िदमत में ईंदा हुया, महबूबन जी बारगाह में पंहिंजा बचड़ा खणी ईंदा हुया, हुजूर उन्हनि जे मथे ते हथ फेराईंदा हुया त 3 ॾींहंनि ताईं उन बचड़नि मज़ा मुश्क जी खुशबू ईंदी हुई। पोइ घर वारा समझी वठंदा हुया त असांजो बच्चो मुस्तफा करीम जी कचहरी में थी आयो। सुभान अल्लाह। महबूब सुना जे चाय ते
वेंदा हुया त 3 ॾींहनि ताईं उन जाइ मजा मुश्क जी खुशबू ख़त्म न थींदी हुई जे गलीअ मजा लंघंदा हुया त 3 ॾींहं उहे खिटियूं बि खुशबूदार ऐं रोशन रहंदियूं हुयूं मुंहिंजा महबूब सोना जे जाइ ते ईंदा हुया त हर पासे मुश्क जी खुशबू ऐं सुरहान थी वेंदी हुई सुभान अल्लाह मुझा दोस्तो जेकरे महबूब सोना के उठते या डाची ते सवार थींदा हुया जेसी ताईं महबूब उन्हें जानवर ते सवार होंदा हुया वो जानवर न लिड लाहींदो न पेशाब कंदो हुयो वो जानवर पे पाक बणजी वेंदो हुयो जेसी ताईं मुझो दिलबर मोहम्मद करीम सवार सुभान अल्लाह मुझा दोस्तो जेडी मन मुझा महबूब सोना हथ मुबारक मथे खणंदा दुआ जे लाए हथ मथे खणंदा हुया हत्ता युरा बियाद इब्ते महबूबन जा बगल मुबारक इए बरंदा हुया जे चोडी जो चंद्र बरंदो मुला चे तो नबी असा जेड़ो मुला के जो तू पंजो बगल तो सिंगी दिसो अब समझो था ना हां बगल में हर वक्त घर हुंदो आ बदबू ही रहंदी आ पर असहाबी चवंता हुजूर सजदो कंदा हा कुशादो सजदो कंदा हा ठूठियूं खुलियल रखंदा हुया जेडी मल महबूब सजदो कंदा हा असा पुठियों ॾिसंदा हुयासी महबूब इहराम में हुजन त महबूब जे बगलन मुबारकन मजा नूर जी चमक रोशनी पोइते नजर ईंदी हुई जेडी मल बारानी नमाज जेला मींह वसण जी दुआ घुरण जेला हबीब सोना निकता है बाहर आया हिय हथ मुबारक मथे खणी दुआ जा हथ खया दंत मौला मींह वसाए असाबी चवे तो खुदा जी जात जाने थी मां महबूबन जे पासे में बीठो हुयुस हबीबन करीमन जे बगल मुबारक जो हथ मथे कयूं त बगलन जी चमक ॾिठम रोशनी ॾिठम ऐं ओडी मल घर जा कतरा टिम्या कसमा मुखे रब जी जात जो एड़ो मुश्को अतर मुसरहो न सिंघो जेड़े मुस्तफा जे पघर में सुराण थी वई बीबी उम्मे सुलैम साइन थी रिवायत करे जेती त मंझन जो टाइम हुयो हुजूर सुता पिया आहिनि आरामी आहिनि गर्मी जी मौसम हुजे महबूबन जे बदन ते पखर आयो आ मां वो पखर हीअं रोड़न लगस महबूब अखियूं मुबारक खोलियूं मां तफ़अली या उम्मे सुलैम ए उम्मे सुलैम छा थी करी या रसूल अल्लाह ओ मुंहिंजा सुहिणा हबीब अतर कोने करीब आया महबूब तव्हां जो पखर थी खणा यो अतर करे ईद जे दिहाड़ ते लॻाई हिकड़ी असाबियानी आई या रसूल अल्लाह असां जे कबीले वारन जो रवाज आ पंजे न्याणियुन के डाज में अतर जरूर ॾींदा आहियूं या रसूल अल्लाह जो अतर मूं वटि कोने मुही शीशी आंदी आ पंजे पखर जा बफुड़ा ॾियो त इहो अतर करे पंजी न्याणीअ के डाज में ॾींदस सुभान अल्लाह हबीब करीम पाह मुबारक के पघर मुबारक रोड़े उन्हें शीशी में विधऊं फरमायो हाणे ही खणी वञ पंहिंजी न्याणी खे वञी डाज में ॾिजांइ उहा साबियाणी पंहिंजी उहा शीशी पघर मुबारक जी खणी न्याणी खे जे डाज में ॾिनी आहे न्याणी परण जी पंहिंजे मुड़स जे घर निकिरी वई मुंहिंजा दोस्तो खुशबू सुखण जी जरूरत पवंदी हुई त उन शीशे जो ढक लाहींदा हुया त पूरो घर खुशबूदार थी वेंदो हुयो पूरो महलो सुरहो थी वेंदो हुयो पर पूरो शहर खुशबूदार बणजी वेंदो हुयो अब ॻाल्हि समझ में अचे थी हां अज मुल्ला चवे तो नबी असा जड़ो बशर असा वांगुरा अरे तुझे पत्थर निकरे तो उन्हें मां बीमारी पैदा थियन जरासीम पैदा थियन तुझे पत्थर मां वायरस पकड़ जे तुझे
थी वने पर मुझे दिल पर नबी जो बकर जा बटे पाजे घर में अचन उन्हें घर जो नालो रखियो बैतुल मुतय्यबीन यानी खुशबू वारन जो घर। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। असाबन जो या रसूल अल्लाह ये खूह आहे पानी ॾाढो कड़ो थस इस्तेमाल नथा करे सघूं न पीअण जे क़ाबिल न कपड़ा धोअण जे क़ाबिल मुंहिंजा महबूब सोना का दुआ करो त असांजो हे खूह मिठो थिए। पाण फरमायो त इन खूह मां पानी खणी हिकिड़ो दिलो भरे आया छा दिलो भरे आया महबूबन हीअं कयो जो उन मां हिकिड़ी लप मुबारक भरियो वो लप भरे ही वात में विधो वात में विझी उहा जीअं असां सिंधी में चवंदा गुरड़ी वो वात मुबारक में विझी उहा गुरड़ी करे वरी उन साॻे डोल में विधो। पाण फरमायूं त हाणे ही खणी वञो उन खूह में वञी हाली अब पानी वो साॻो खूह जो जेको कड़ो डोल में आयो डोल में उहो ही पानी हुयो पर उन पानी में हिकिड़ी लप जंहिंखे मुस्तफा सोने जा हथ मुबारक लॻा। हाय 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 जे पानी जी खुश नसीबी हुई जो चंद लम्हन जे ला बिनी जहान जे सरदार जे वात मुबारक में थोड़ी देर का हुजूर जन वापस वरायो पर उहे चंद लम्हा मुझे महबूब जे पाक वात मुबारक सां मस थियो वो पानी वो डोल में विधो डोल आणे उन्हें खूह में हारन था असा भी चवण था उन्हें खूह जो पानी मिस्री जेड़ो मिठो बणजी वियो रुगे मिठो छा खुशबूदार बणजी वियो रुगे खुशबूदार छा वो बीमारियुनि जी दवा बणजी वियो। कंहिंखे पेट में सूर पवे उन्हें पानी जो गिलास भरे प्यारियूं त पेट जो सूर खत्म कंहिंखे कंहिं माण्हू खे को बुखार आ तप आ को मर्ज आ को दर्द आ उन्हें खूह जो पानी जो ढुक प्यारियूं से दर्द दुख लही वञनि अरे हे त मुझे दिल पर नबी जे वात मुबारक में चंद घड़ियूं लॻल पाणीअ जो असर आ। सुभान अल्लाह। खैबर वारे दिहाड़े थे हुजूर सलाम फरमाइन था सुभाणे ही झंडो उन्हें जे हथ में नींद से जंहिंजे हथ ते खैबर फतह थींदो। सारी रात सहाबन के निंड न आई त यो भाग वारो केरा जेके सुभाणे झंडो मिलंदो हर को इन इंतजार में हो सुबुह जो वेछा वेछा प्या चन त खुदा करे यो झंडो असां जे हथ में मिले। सुबुह जो मुझे लजपाल नबी फरमायो त अली किथे इश्क में जाचो अली अली मोहब्बत माचो अली अली साईं कंदो सब भली भली इश्क में जाचो अली अली मोहब्बत माचो अली असांजो मौला आहे अली असांजो मौला आहे संग कंदो रब सौला आहे अली बिना नाहे गली गली अली बिना नाहे गली गली इश्क में जाचो अली अली हैदर जी हुब मुझो ईमाना अली जी मोहब्बत सिखणी थई असां सुन्नन का चे सिख अली जो शान बुधणो थई असां का चे बुध त मुझे मुर्शिद अली जो शान चाहे। शेरे खुदा जो शान निरालो शेरे खुदा जो शान निरालो उदायुन जो आहे उजालो उदायुन जो आहे उजालो वारिस आहे वली वली वारिस आहे
वली वली इश्क मंझा चो अली अली मोहब्बत माचो अली अली चो सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सुभान अल्लाह। मुझा दोस्तों सोने हबीब फरमायो था अली किथे आ या रसूल अल्लाह अली जो अखियों मुबारक उथल हन अखियुन में तकलीफ दस पंजे खेमे में आ पान फरमाता अली के घुरायो हैदरे करार चे थो पान करीमन पंजी लुआबे दहन कडी मौला अली जे मुबारक अखियुन ते लगाई फरमाए तो खुदा जी ज़ात जो कसम पूरी जिंदगी बकिया वरी कदे भी मुखे अखियुन जी तकलीफ न थी। गारे सौर जे अंदर मुझा दोस्तों हजरत सिद्दीक अकबर के सुने खलीफे अव्वल सिद्दीक अकबर के यारे खार के नांग डंगियो आ ज़हर जो असर थियो आ अखियुन में लुढ़क आया है हबीब पुछन ता अबू बकर छा थियो आ सोना नांग डंगियो आ ज़हर असर कयो आ सोने हबीब लुआब लगाई आ त ज़हर जो असर खत्म थी वियो। जंग हलंदे हजरत कतादा जी अख निकरी पया या रसूल अल्लाह मुझी अख जो तोड़ो बाहर निकरी पियो आ दुश्मन जो तीर लगो आ साईं फरमांदा सब्र कर जन्नत मिलंदई जे तो या रसूल अल्लाह जन्नत बिदी अख बिदी तुझे क्या तेर केड़ी आ साईं नई शादी कई थम नई नंढी ज़ाला चौंदी मोहम्मद सा गद निकते अख कढाए उजर वारो थी आयो ही सोना हबीब जे अख भी दी जन्नत भी दी तुझे क्या मुश्किल ना है हबीब मुस्कुराया फरमायो ओरे ले जो आने पंजे बात दी लुआब कढी हजरत कतादा जे अख ते लगाइन था त अख जड़ी रोशन बनती वई। सुभान अल्लाह सुभान अल्लाह। मुझा दोस्तों मदीना मुनव्वरा में 4 जणियों या 5 जणियों भेनरूं हुयूं चयूं त असां महबूबन करीमन जे ज़ियारत जे लाइ आयूं सी ओडी मल मुझा सोना हबीब मानी पिया तनावल फरमाइन खाधो खाई रहा हुया वा न्याणियूं जेडी मल आयूं आहिनि अर्ज़ कन थियूं या रसूल अल्लाह बस असां रुगे तुंहिंजे दीदार जे लाइ आयूं आहियूं। महबूबन करीमन जेको गिरह वात में चबायो उने चबायल गिरह के वापस कटी उने न्याणी जे हवाले कयूं फरमायूं तही मुझे तरफा तोहफो भागत उन्हनि जा भला चवण थियूं असां 5 जणियूं उने गिरह मुबारक के वेराए ज़रो ज़रो करे 5 भेनरुनि को चबायल गिरह मुबारक खाधोसी चवण थियूं खुदा जी ज़ात जो कसम पूरी जिंदगी असां जे वात मजा करे मुश्क जी खुशबू ख़त्म न कदे उन्हनि जे वात मजा गुथो लफ्ज़ न निकतो कदे उन्हनि जे वात मां का नाशाइस्ता ॻाल्हि न निकती पर जॾहिं बि ॻाल्हाईंदियूं हुयूं त उन्हनि जा गुफ़्ता मोती ऐं गोहर जहिड़ा हूंदा छो त उन्हनि जे वात में मुस्तफा जे चबायल गिरह जो ज़रो थी वियो। सुभान अल्लाह। ओ मुंहिंजो सुहिणो यार हज़ारनि में मुझो सुनो यार हज़ारनि में सरदार सुहे सरदारन में मुझो सुनो यार हज़ारनि में मुझो सुनो यार हज़ारनि में सरदार सुहे सरदारन में मुझो सुनो यार ओ अदा तू दिल पर नबी ते दुरूद पढ़ त मन तोखे भी दीदार नसीब थी वञे।
वो जमाले मुस्तफा अज भी जमाले मुस्तफा मौजूदा अज भी इश्क वारन के दिल पर नबी दीदार करंदो साईं फरमाइंदा मन रानी फिल मनामे फसौफ यरानी फी यक़ज़ा जे ख्वाब में मुझी ज़ियारत कई वो सच बच सुजागी में बे मुझो दीदार कंदो नचई सुभान अल्लाह अबा हेरे थोड़ो ध्यान कजो फसौफ यरानी फी यक़ज़ा वो जल्दी सुजागी में हिनन अखियुन सां मुझी ज़ियारत कंदो मालूम थियो तो हुजूर अज हयात नबी हिन अज हयात हिन जेके चाहन था ज़ियारत कराइन था न वो तू के सदड़ा कर त मन तुंजी का आहा अखिया मी वने मन तोखे हबीब जो दीदार ऐं जे रात तोखे महबूब जो दीदार थे न उन्हें ॾींहं ते तुंहिंजो नालो वलियन जी जमात में लिखी हाँ सुभान अल्लाह पर वो सिक हुजे सीने में मोहब्बत हुजे इश्क हुजे दुरूद पढ़ो सिक सा सलात पढ़ो मुझा दोस्तों अज भी मुझो सोनो हबीब करम करे काफिलो निकतो मक्का मुकर्रमा मझा मदीने पाक दे काडे मौला मदीना दिखार पोए भली मार लहने ओ जा खड़ने जा पानी अरब शरीफ जो परवर के तू प्यार पोए भली मार लहने ओ जागा खड़ने जा मक्का मुकर्रमा में जा बस ते चढ़िया काफिलो वने पियो मदीने पाक दे बस निकलिया हलंदे रस्ते में नमाज जे ला रुकी बस तो मानू लथा मस्जिद में नमाज पढ़ियो होटल ते मानी खादऊ वरी पैसेंजर मोटी आया पर हिकड़ी सीट खाली रही हिकड़ो मुसाफिर वापस न मोटियो ड्राइवर पूछो बाबा ये सीट खाली कई तो बाबा इते हिकड़ी औरत बैठी हुई जेका अञा न मोटी आ वजी ॾिसने बराबर हिकड़ी औरत आ जेका होटल जी बेंच ते बैठी आ खड़ियूं मदीने पाक ॾेरे तस अखियुनि मां नीर वहन ज़ार रोए थे थी बैठी बस वारन जो अम्मा छो थी रोई वो सूर थी पेट में मथे में वो दर्द आ तकलीफ आ तो अस्पताल भी मौजूद आ डॉक्टर भी आहे दवा वठी ॾियूं माई वेतर भी करे रोण लगी वरी पुछन था मगाल चाहे रोई छो थी माई चवे थी बस अबा मुखे छजो मुझे हाल ते मुखे रोण रुक जे न थो मगाल केड़ी आ रोण जो सबब केड़ो माई रोई चवे थी त मां हिकड़ी बद पेशा बद किरदार औरत आया मुझी सारी जिंदगी जिनाकारी में गुजरिया मुझी सारी जिंदगी बुराई में गुजरिया अज मदीनो करीब आयो मुखे मुझा गुनाह याद प्यार मां रोआ थी त मुंह ॾेखारण जे क़ाबिल न आया सूह विजाय में सूमरा मुझो मेरो मुंह थियो में जिते हलण नाहे हुस्नरी सूह विञाय में सूमरा मुझो केॾे में कमाल वञा कीअं वतन ते हेड़ो वठी हाल जे मूं जमाल त सुहा सरजुन विच में माई ज़ार ज़ार रोए थी त मां सान्याणी बद किरदार औरत आया मुंह ॾेखारण जे क़ाबिल न आया हबीबन जे मदीने में केड़ो मोह खणी वञा पंहिंजा गुनाह याद करे रोआ थी जो मेरी सारी
गुनाहन में विञाय में या रसूल अल्लाह मेरे सारी गुनाहन में विञाय में या रसूल अल्लाह करे सो तो कसे कच जो विहाय में या रसूल अल्लाह ओ वही ज्वानी आई पीरी तभी नजकान का पेई वारे के अन्यागते वधाय में या रसूल अल्लाह मेरे सारी गुनाहन में विञाय में या रसूल अल्लाह माई ज़र ज़र रोए थी अल्लाह अल्लाह उन्हें बस में हिकड़ो अल्लाह जो कामिल वली वेठो आ मुराक़बे जी कैफियत में आ मुराक़बे में उन्हें के मदीने वारे मीर जो दीदार नसीब मुँह अर्ज़ कियो तो सोना हबीब अज भी कर्म करे रहा है जमाले मुस्तफा जी के चाहे में के देखारन पर वो सिक हुजे वो सोज़ हुजे वो दिल में मोहब्बत तड़प हुजे तड़पने धड़कने की तौफीक दे दिले मुर्तज़ा सोज़ सिद्दीक दे सरकार जो दीदार थियो साईं फरमाइन था वञ इने न्याणीअ खे वञी चओ छा तो क़ुरान न पढ़ियो त वलो अन्नहुम इज़्ज़लमू अनफुसहुम जाऊक जे पंहिंजे जानुनि सां ज़ुल्म करे वेठा आहिनि हबीब तुंहिंजे दर ते अचनि उन दर ते ईंदा वेंदा गुनाहनि जी माफ़ी मिलंदी आओ भी गुनहगारो पहुंचो भी मदीने में बटती है शफात की खैरात मदीने में बटती है शफात की खैरात मदीने में कुछ अश्क निदामत के कुछ हार दुरूदों के ये लेके चलेंगे हम सौगात मदीने में ओ मुजादा बराबर खाती आयूं बराबर गुनहगार आयूं पर हबीबन जे दर ते मोट 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 मदीने हल माफी मिलंदई भला जे मदीने न पहुतो ही त हिते ही हबीबन दे मुंह करे दुरूद ओ सलाम पढ़ पंहिंजे गुनाहनि जी माफ़ी वठ हिते बि मुंहिंजो दिलबर नबी परे आहे ई कोन भिटाई जे रूह रड़ गई त साहा ओडो सुपरी पिरी नाहे परे चेहरी यकीन सरे साथ हिकड़ी साजी ओ मुजादा अज भी मोटी तो पंजे गुनाहन ते पिशेमान थी ओ अदा जिंदगी तुझी गिफलत में गुजरी वई केडी मल पंजे दफ्तर के ते खोले दिस ते केड़न कमन में वक्त गुजारियो थई नमाज तू कोन पढ़ी सा तू कोन रखी कुरान की तिलावत कोन करी उम्र गुजरी वई बेहयान में जुल्मन में शराबन में ठरन पियन में ओ मुजादा बुधाए ते क्या वाहिदुल कहर जगह केड़ो जवाब दी दे तू मदीने वाले वीर जगह केड़ो जवाब दी दे केड़ो कंधुकण दे ओ मुझा प्री प्यारा जेको मानू हिकड़ी नमाज जानी वाणी छदे हिकड़ो फर्ज रब जो हिकड़ी नमाज अल्लाह दी हिकड़ो फर्ज रब जो छदे उन्हें के 640 साल जहन्नम की बाह में साड़ियो वेंदो
हिसाब ते लगा केतिरियूं नमाज़ूं छॾे वेठो कुरान फरमाए तो अकीमुस्सलात नमाज कायम कयो नमाज पढ़ो नमाज कायम कयो छो त नमाज इस्लाम जो थंबो नमाज जन्नत जी कुंजी नमाज बेहश्त जो सर्टिफिकेट नमाज सिराते मुस्तकीम नमाज छोटवारे जी नजात जी नवीद नमाज मुसलमान काफर जे विच में फर्क करण वारी ओ मुजादा बांग आई कोली भी मस्जिद में न वियो मेघवाड़ भी मस्जिद में न वियो वाणियो भी मस्जिद में न वियो कारियो ऐं भील भी मस्जिद में न वियो ऐं कलमे वारो भी न वञे त फर्क रहियो साईं फरमाइंदा ओ बिलाल तू मस्जिद नबवी में बांग चो मां मदीने जे घिटन में घुमी ॾिसां जेके नमाज नथा पढ़न उन्हनि जे घरन खे बाहि ॾेई साड़े जेके अल्लाह जो सॾु ॿुधी हाज़िर नथा थियनि अंधड़ो साबी बिनी अखियुनि खां उज़र वारो हज़रत अब्दुल्ला बिन उम्मे मक्तूम रज़ियल्लाहु तआला अन्हु अर्ज़ करे तो या रसूल अल्लाह अखियुनि खां वॾो आहियां वठी हलण वारो केरु कोन्हे सोमानी जी नमाज ते मस्जिद में अचण ॾुखियो लगे तो या रसूल अल्लाह जे इजाजत ॾियो त सोमानी जी नमाज घर में पढ़ा साईं फरमाईंदा हय्या अल सलात हय्या अल फलाह ॿुधंदो ही या न अचो नमाज ते अचो छुटकारे ते या बांग ॿुधंदो ही या न जे तो हा या रसूल अल्लाह ॿुधंदो आहियां पाण फरमाईंदा त पोइ अब्दुल्ला जेको रब जो सॾु मिले तो उन ते ईंदो कर पहुची वेंदो उन नबी साहबी के उनके घर में नमाज पढ़ण जी मोकल न ॾिनी घर का मस्जिद ते डोर बधाई उन में हथ विझी सोमानी जी नमाज मस्जिद सां जमा पढ़ंदो हां वो दा वो संजर चांग वारा चंगो भलो घर में वेठो ही मस्जिद में नथो अची त ॿुधाए अल्लाह जे के केड़ो जवाब ॾींदो मस्जिद ठाहे तामीर कर ऐं मस्जिद के वरी आबाद भी कर अल्हम्दुलिल्लाह गौसिया मस्जिद ठहे थी ताजे शहर में उन मस्जिद में माली तरह मदद कयो उन मस्जिद के तामीर कयो मस्जिद ठहे तो वरी नमाज भी पढ़ो समझो था मस्जिद जो जी आबादी दे वडा मुनारा ठाए रंग रोगन पत्तू बिजलियूं करे छड़े या मस्जिद की आबादी ना है मस्जिद की आबादी नमाज पढ़ण सां हां नशो न कर ठरो न पी भंग न वापराए पीड़ियूं चरस हुक्का चिलम ये बुरियूं आदतूं छड भला जे करे आदत हुजे नथो छडे सके खोटा खणिया इलाजू पढ़ी दीदो सा इंशाअल्लाह भली 60 सालन जो तू मवाली हूंदे इंशाअल्लाह छडे वो मुजादा पंजे हथ सां पंजे ज़बान सां जेको देखे नहीं जाए इहो आहे सच्चो मोमिन मुझा दोस्तों हुजूर नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त पंजे पीउ मां जी इज्जत कयो अरे अब्बे अम्मा जे चेहरे के को ॾिसे तो ॾिसण सां हज जी उम्र जो सवाब सुभान अल्लाह अब्बे अम्मा जी इज्जत कयो मुझा दोस्तों पंजे पाड़े वारन सां सुठो सलूक रखो मुजादा वडन जी इज्जत कयो नंढन जे मथा हया कयो आलिमा त आलिम जी इज्जत कयो बुजुर्गा उन जी इज्जत कयो मुझा दोस्तों के जी गिला न कयो के जी गीबत न कयो के बुरो न चो पाण के त पाण छाता कयो मुझा दोस्तों भले में भलो मानू वो त जेको बियन के भलो समझे बुरे में बुरो मानू वो आज को बियन के बुरो समझे पाण के भलो समझे पाण के समझे तो मां भलो आया ब्या खराब बियो एड़ो फलाणो ही आके जी जात सतारे के गारियूं दे के घटवत गालाए मुझा दोस्तों भले मानू जो इहो कम ना है मुझा दोस्तों बुरन सां भलायूं करण इहो आहे असा जे दीन दी सुभान अल्लाह बुरन सां भलायूं करे मुझा दोस्तों जेको ओणो हले तूने सा सुठो हल जेको गार जे तूने के दुआ दे जेको तुंजी शिकायत करे तूने जी तारीफ कर इहो रस्तो आ जेते मदीने वारो राजी थींदो सुभान अल्लाह मुझा दोस्तों महबूब सोने जा सच्चा गुलाम बणजो हबीबन जो हुक्म मिलंदो वने आशिक अमल कंदा वंदा चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह
वअदल्लाहुल्लज़ीना आमनू वअमिलुस्सालिहात अल्लाह जो वायदो उन्हनि माण्हुनि सां जेके ईमान आणे पोइ सालिह अमल था कनि चङा अमल था कनि उन्हनि सां रब जी ज़ात जो वायदो केड़ो मिनहुम मग़फ़िरतन व अजरन अज़ीमा उन्हनि जे लाइ बख़्शिश भी आहे वॾा अजर वॾा इनाम भी आहे सुभान अल्लाह ईमान आणे पोइ अमल सालिह करे ईमान आणे पोइ अमल सालिह करे इन सां अल्लाह जो वाइदो आहे गुनाह भी बख़्शे छॾींदुसि ऐं वॾा अजर वॾा इनाम भी रब उनखे अता फरमाए छॾींदो सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह ईमान आहे कलमो पढ़ियो तो मोमिन महबूब जा गुलाम आहियो हाणे ज़रूरत आहे अमलन सालिह अमल कयो मुंहिंजा दोस्तो नेकी जे रस्ते ते हलो नेक सोबत में वेहो अल्लाह वारनि जी संगत में वेहो नेकनि जी सोबत में नेकाई नसीब थींदी मुंहिंजा दोस्तो ठिकर कुंभार वटां मिलंदो सोन सोनार वटां मिलंदो कपड़ो कपड़े वारे वटां मिलंदो पर दीन मिलंदो अल्लाह वारनि वटां दीन किथों मिलंदो अल्लाह वारनि वटां अल्लाह जे सालिह बाननि वटां अल्लाह जो दीन मिलंदो मुंहिंजा दोस्तो तव्हांखे दावत ॾिनी वई आहे दरबार फज़लाबाद शरीफ मातली में हर महीने महफिल थींदी आहे हींअर रमज़ान मुबारक जो पहिरियों 10 ॾींहं हिकिड़ो तरबियती प्रोग्राम रखियो आहे जंहिंमें इल्मी फिक्री अकाइदी जेका आहे सा तरबियत ॾिनी वेंदी ज़िंदगी गुज़ारण हुकूकुल्लाह हुकूकुल इबाद इन जे बारे में पूरे ज़िंदगी गुज़ारण जो तौर तरीक़ो सेखारियो समझायो वेंदो इहो 10 ॾींहंनि जो हिकिड़ो तरबियती प्रोग्राम आहे उन जे लाइ तव्हां सभिनी खे मुंहिंजे तरफ़ां दावत मुंहिंजा दोस्तो इन महफ़िल में अचो अल्लाह जो क़ुरान ॿुधो सालिह बणजो बाक़ी मुंहिंजा दोस्तो फ़क़ीरनि खां झलण वारा उही खड़ा आहिनि फ़क़ीरनि खां रोकण वारा हर दौर में थींदा रहिया आहिनि मुखालफ़तूं फ़क़ीरनि जूं उही थींदियूं रहंदियूं आहिनि मुंहिंजा दोस्तो उन अख जे कन जे विच में बि चेन आङिरियुनि जो मुफ़ासिलो अख ऐं कन में बि चेन आङिरियुनि जो मुफ़ासिलो जा शइ कननि सां ॿुधजे सा शइ अखियुनि सां बि ॾिसजे समझो था तव्हां के को माण्हू चए थो फलाणो हीअं फलाणो हूअं तव्हां चओ था ईअं हूंदो हिकिड़ो हमरा पे चवे त अदा तूं जेरो ही जा कि मां तुंहिंजे अॻियां बीठो आहियां जेरो आहियां जी मूंसां हिकिड़े माण्हू ॻाल्हि कई त तूं मरी वियो जी बाबा मां तुंहिंजे अॻियां बीठो आहियां जेरो जाॻंदो किसी कूड़ जहिड़ो त माण्हू हो कोन हो ॻाल्हि सम्झ में अचे जैसे कूड़ जड़ो मानू हो भी कोन हो तुझे नाले चले मरी अदा मां तुझे अग्गों सामो चेहरो जागंदो बीठो आया हाने तू मुंजी गाल मजी या हुन जी सही मोटी दाढ़ी है सुबह शराबा का कूड़ जड़ो तो मानू ही कोन हो किए वो कूड़ गालेंगे हाने तुझी मर्जी या उन्हें जी गाल ते वैसा करिया मुंजी गाल के अखियुन दे सामने वैसा करी गाल समझो था ना सो मुंजा दोस्तो जा शे कन्नन सा बुद्ध जैसा अखियुन का हली ॾिसजे आहे छा काल चाहे मुंजा दोस्तो तो के दावत दिया दो अचे पंजे अखियुन सा ॾिस हज़ारन जे तादाद में माण्हू चोर चोरियूं छॾे विया ज़ानी ज़िनाऊं छॾे विया शराबी शराब पीअण छॾे विया जेकी ईद जी नमाज न पढ़ंदा अॼु 5 वक्त नमाज पर तहज्जुद जी नमाज बि पढ़नि मुंजा दोस्तो एड़ी सोबत में वंजे या न वंजे भला एड़ी सोबत को जेको रोके सो सजण चेबो या दुश्मन चेबो तांजो सजण चेबो या दुश्मन चेबो मुंजा दोस्तो उन सोबत में वञो जिते दीन मिले सुन्नत ऐं शरीयत मिले इस्लाम जो रस्तो मिले मुंजा दोस्तो महबूब जा सच्चा आशिक गुलाम बणजी वञो महबूब जी फरमा बरदारी वाली बात वठंदो रब तांजा बिनी जहान में बेड़ा पार करे आमीन और मैं एक गुजारिश भी करना चाहता हूं कि आज टीवी के तो घर घर में है और बहुत सारे चैनल चल रहे हैं किसी में म्यूजिक चल रही है गाने बजाने चल रहे हैं एक हमारा अहले सुन्नत का इस्लामी चैनल भी है आप जानते हैं उसका नाम क्या है मदनी चैनल जिसकी निस्बत भी मदीना मुनव्वरा की तरफ है वो हमारे अहले सुन्नत का या रसूल अल्लाह कहने वालों का चैनल है
वो अगर आप टीवी देखने का शौक है तो मदनी चैनल खोलें और दीन की तालीम सुने और जिंदगी गुजारने का तरीका सीखें और अहले सुन्नत का पैगाम सुने, ताकि हमारे दिलों में अहले सुन्नत ही जागुज़ीन हो जाए और आका की जात राजी हो जाए, दोनों जहां में हमारे बेड़े पार हो जाए।